अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हाँ मुबशिर सोलंकी ऐं मां आहियां फराज शाह। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेज़ी जा समूरा रिकॉर्ड टुटी विया। 100 इंडेक्स में 11,000 पॉइंटनि खां वधीक जो इज़ाफ़ो, 11 हदूं बहाल। कारोबार शुरू थींदे ई गैर मामूली तेज़ी, ॾेती लेती रोकी वई। कारोबारी सरगर्मियूं ॿीहर शुरू थियण ते बि तेज़ीअ जो रुझान बरक़रार। एशिया जे ॿियनि मुल्कनि स्टॉक मार्केटुनि में बि बहितरी, कारोबार में तेज़ीअ जो रुझान। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां जंग ख़त्म थियण वारी आहे। तेहरान जे एटमी हथियार ठाहिण जी सलाहियत ख़त्म करे छॾी आहे। ईरानी नेवी ऐं हवाई फ़ौज जा 55 जहाज़ तबाह करे छॾिया आहिनि। ईरान फ़ौज जे मीज़ाइल ऐं ड्रोन सलाहियत बि ख़त्म थी चुकी आहे। ज़मीनी फ़ौज न मोकिलींदासीं। हिकु इंटरव्यू में अमरीकी सदर वधीक चयो आहे त जेकॾहिं ईरान आबनाई हरम्स ते बंदि कयो त पहिरियां खां 20 भेरा वधीक सख़्तु जवाब ॾींदासीं। असां अहिड़नि हदफ़नि खे निशानो बणाईंदासीं जिन सां ईरान ॿीहर पेरनि ते बीही न सघंदो। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान मथां जंग मड़ी वई आहे, पंहिंजो दिफ़ा कंदासीं। अमेरिका सां ॿीहर ॻाल्हि ॿोल जो मामिलो होर हेठि न आहे। अमरीकी टीवीअ खे इंटरव्यू में अब्बास अराग़ची वधीक चयो आहे त अमेरिका सां ॻाल्हियुनि जो तजुर्बो तमामु तल्ख़ रहियो आहे। ॻाल्हियुनि में अॻ भराई बावजूदि असांजे मथां हमिलो कयो वियो। अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि सॼे ख़िते खे गैर महफ़ूज़ बणाए छॾियो आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी। वफ़ाक़ी हुकूमत जे तजवीज़ुनि ते अमल दरामद जो इम्कान। इजलास में इलाक़ाई सूरतहाल, तेल बहिरान ऐं मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते बहस। तेल बहिरान सबबि सरकारी गाॾियुनि लाइ पेट्रोल महदूद करण जो इम्कान। तालीमी इदारनि में क्लास ऑनलाइन हलाइण जी तजवीज़ बि शामिल। आलमी मार्केटुनि में तेल जी क़ीमतुनि में घटिताई। अमरीकी ऐं बरतानवी क्रूड ऑयल जा अघ 4% खां वधीक किरी पिया। WTO $90.98 फ़ी बैरल में विकिरो। पाकिस्तान पारां तालिबान ते हमला जारी। पाक फ़ौज अरोन सेंटर ऐं करम सेंटर में अफ़गान तालिबान जे ठिकाणनि ते बमबारी। केतिरियूं चेक पोस्टूं तबाह। अफ़गान तालिबान चेक पोस्टूं ख़ाली करे भॼी विया।